ब्रियासिटी भरिसां 3 अलॻि-अलॻि हादसनि में 2 औरतुनि हिकु ॿारड़ीअ समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे ब्रियासिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी वई। ब्रियासिटी बाईपास ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि कंडियारो वासी अरसलान कुरैशी संदसि घरवारी ऐं मासूम ॿारड़ी राबिया अरसलान ज़ख़्मी थी पई, जिन खे अस्पताल मां तिबी इमदाद ॾिनी वई। जिरत आयान पेट्रोल पंप भरिसां हिकु ॿियो मोटरसाइकिल सवार कंडियारो वासी नौजवान सुल्तान अहमद पीरज़ादो ऐं संदसि घरवारी स्लिप थियण सबबि हादसे जो शिकार थी पिया, जिन खे पिणु अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर्स तिबी इमदाद ॾेई, जॾहिं त टियों हादसो ब्रियासिटी मेन चौक ते सिनेमा भरिसां पियल पत्थरनि तां मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि पेश आयो, जंहिंमें मिठियाणी वासी नौजवान अफ़ज़ल राजपूत ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे पिणु तिबी इमदाद ॾिनी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।